नाज़रीन, मक़सूद रिंद में सखी सुल्तान फ़कीर नाले से क्रिकेट टूर्नामेंट कराई वई। रिपोर्ट करे वाही आबिद हुसैन रिंद। मक़सूद रिंद में इलाइक़ाई क्रिकेट तंज़ीम के चेयरमैन हाजी राहिब अली रिंद पारां सखी सुल्तान फ़कीर लाशारी क्रिकेट टूर्नामेंट करायो वियो। क्रिकेट टूर्नामेंट 1.5 महीनो जारी रहण बाद पुजाणी ते पहुतो। क्रिकेट टूर्नामेंट में 28 टीमन हिस्सो वरतो। टूर्नामेंट जो फाइनल मुला हुरमत 11 ऐं शाह मर्दान आबाद 11 विच में खेडियो वियो, जंहिंमें मुला हुरमत 11 जी टीम शाह मर्दान आबाद खे शिकस्त ॾेई टाइटल पंहिंजे नाले करे वरतो। उन मौके ते आयल मोज़िज़ मेहमाननि सालम शेर रिंद, सजाद अली खासकेली ऐं ॿियनि खटींदड़ टीम ऐं हाराईंदड़ टीमन खे कैश इनाम ऐं ट्रॉफियूं ॾिनियूं। उन मौके ते आयल मोज़िज़ मेहमाननि ऐं रांदीगरनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी इहा कोशिशि आहे त मां जेको आहे हिकिड़ी टीम एसीटी जी जेका सभिनी टीमनि जी गॾियल टीम ठाहियां त जेके आहिनि मैचिस जेके ॿाहिरि थियनि था ज़िले पूरे सांगड़ में या पूरे सिंध में जेके थियनि था मैचिस, उन्हनि में हिकिड़ी मां सिलेक्टेड टीम जी मां कोशिशि कई आहे ठाहियां पिया। कुझु मैचिस ॿाहिरि थिया बि आहिनि। हींअर बि हिकिड़ो टूर्नामेंट शहदादपुर में आहे, उन में असां हिसो वठूं पिया। सिंध लेवल ते हिकिड़ो वॾो टूर्नामेंट आहे। असांजे डिस्ट्रिक्ट में त अहिड़ो को बि टूर्नामेंट न थींदो आहे। बहरहाल सिंध लेवल ते बि हिकिड़ो सुठो टूर्नामेंट आहे ऐं असां अपील कंदासूं असांजी डीसी साहब खे सभिनी खे त असां सां सहकार कनि। हिते हाजी राहिब जेको हिन इलाइक़े में असांजे जेको महिनत करे रहियो आहे, मुंहिंजी सम्झ में रांदीगर असांजा ज़िले लेवल ते बेहतरीन परफॉर्मेंस कंदा न, पर सिंध लेवल ते तमामु बहितरीन महिनत पई थिए। ही टूर्नामेंट जेको आहे मिनी वर्ल्ड कप जे नाले ते पहिरियों हाणे सखी सुल्तान फ़कीर जे नाले ते थी रहियो आहे, जेका तमामु बहितरीन कोशिशि आहे एसीटी चेयरमैन रायबरनि जी। ऐं असांजी पुराणी ख़्वाहिश हुई त अहिड़ा टूर्नामेंट थियनि ऐं जेके पुराणी ख़्वाहिश हुयूं उहे पूरियूं करे पियो ऐं बहितरीन जेके इंतज़ामात हिन कया आहिनि। इन टूर्नामेंट सां सुजागी पैदा थींदी, उन सां गॾोगॾु असांजे तो हिकिड़ा बहितरीन रांदीगर निकिरंदा ऐं उन सां खां पोइ असांजो जेको हीउ माहौल आहे उहो बि हिकिड़ो सेटिफाइड थिए थो, सुठो थिए थो। असांखे ॾाढी ख़ुशी थी ऐं हिन तरह में आउं सम्झां थो त अहिड़ो को टूर्नामेंट लॻे ई कोन थो जेको एसीटी में थियनि था जेके टूर्नामेंट। तमामु बहितरीन टूर्नामेंट 29 टीमुनि हिसो वरितो। असांखे तमामु घणी ख़ुशी आहे। भली टीमुनि खे मारे असां अॻिते फाइनल खटियो आहे। कंहिंजो ॾींहुं हूंदो आहे शाह मर्दान आबाद तमामु बहितरीन रांदि कई, भली टीमुनि खे कढी अॻिते फाइनल ताईं पहुती आहे। अॼु असांजे ॾींहुं शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां खटियो। क्रिकेट टूर्नामेंट जे फाइनल में आयल मेहमाननि ऐं रांदीगरनि जो चवणो हो त हीउ टूर्नामेंट ज़िले सांगड़ में वॾो टूर्नामेंट थिए थो, पर गवर्नमेंट जो हिन टूर्नामेंट सां को बि सहकार कोन्हे। गवर्नमेंट खे घुर्जे त अहिड़नि टूर्नामेंटनि सां सहकार करे त जीअं नौजवान क्रिकेटर अञा बि अॻिते वधनि ऐं हुननि खे इंटरनेशनल क्रिकेट खेॾण जो मौक़ो मिले। कैमरामैन शहबाज अली रिंद सां गॾु आबिद हुसैन रिंद, आवाज़ टीवी न्यूज़, मक़सूद रिंद।